रानीपुर की हवेली में तशद्दुद करे मारियल ॿारड़ी फातिमा की अमर के मुबैना तौर केस हथ खणण जूं धमकियों ॾींदड़ SHO मुअत्तल। SSP नौशरो फेरोज़ आबिद बलोच फातिमा की अमर जो सोशल मीडिया ते वीडियो बयान वायरल थियण बाद SHO खानबाहन गनी दायो के मुअत्तल करे छॾियो। इंक्वायरी जो हुकुम मक़तूल फातिमा की अमर शबनम फरलो जो चवण है त SHO गनी दायो क़त्ल केस हथ खणण जूं धमकियों ॾिनियूं। SHO मुंहिंजी धीउ जे खून ते चिथर कंदे चयो त माजी वयल फातिमा तव्हां लाइ सोनी कुकिड़ बणिजी वई आहे। खैरपुर की दहशतगर्दी टोड़ अदालत फातिमा क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार फयाज़ शाह के 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जो चवण है त फयाज़ शाह के फातिमा क़त्ल केस में न पर कठ कोठाए धमकियों ॾियण वारे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं फयाज़ शाह गिरफ़्तारी खां अॻु दस्तगीर हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस दौरान क़ुरान ते हथ रखी चयो हो त फातिमा जे क़त्ल सां मुंहिंजी धीउ हिना शाह ऐं नाठी असद शाह जो को बि तालुक़ु न आहे।